हुई 1985 जो जिक्र है। मुझे प्यारे दोस्त समी बलोच एक फंक्शन में सरमद से मुझे तारुफ करायो, तदें अञा सरमद अब्दुर्रहमान मुगली हुयो। उन साराह कई ऐं ॿुधायो ऐं ख़ुदि जॾहिं सरमद पंहिंजो तारुफ करायो मूंसां अब्दुर्रहमान मुगल जे हैसियत सां, त मूं हुनखे चङे नमूने सां कोन पियो सुञातो। तॾहिं हुन पंहिंजे वॾे भाउ अब्दुल्ला जो ज़िक्र कयो ऐं उनजे हवाले सां मूंसां हुनजी ॾेठ वेठ थी। दोस्तो, मां हिन वक़्तु ॾाढे अजीब अहसास में बीठो आहियां। मूंखे उहो ॾींहुं यादि अचे पियो जॾहिं मूंखे इहो कतन अहसास कोन हुयो त ही दोस्त जेको अॼु मूंसां इन नमूने सां पंहिंजे भाउ जे हवाले सां पंहिंजो तारुफ कराए रहियो आहे, उहो अॻिते हली करे थोरनि सालनि में न सिर्फ़ जेको आहे पंहिंजो हवालो पैदा कंदो, पंहिंजे ख़ानदान जो हवालो पैदा कंदो, पर सॼे पिराले शहर जे हवाले तौर असांजे साम्हूं अची बीहंदो। इहा सरमद सिंधीअ जी पंहिंजे फन सां मोहबत आहे, पंहिंजे फन सां इश्क आहे ऐं संदसि महिनतूं आहिनि, जिन जे नतीजे में अब्दुर्रहमान मुगल हिकु तमामु वॾे नाम्यारे जेको आहे रागीअ जी हैसियत सां सॼे सिंध जे साम्हूं अची करे, सॼी दुनिया जे साम्हूं अची करे बीठो आहे ऐं हुन हिकिड़ी पंहिंजी हैसियत माणे वरिती आहे। फनकारनि जी फनकारी बंदि थी वेंदी आहे।